जॾहिं कंहिं समाज सुधारक खे माहौल मां निगेटिविटी मिले, चङाइनि जे बदिले लंगायूं मिलनिसि, जिन खे हू चङायूं करे उहे साणुसि लंगायूं कनि त पोइ माण्हू थकिजी पवंदो आहे। जॾहिं माण्हूअ खे मुसलसल चङाइनि जे बदिले लंगायूं मिलनि, बाझ जे बदिले कराहत मिले ऐं रवैया मुसलसल निगेटिव हुजनि त पोइ माण्हू थकिजी मायूस थी हीराए वेही रहंदो आहे। लतीफ़ साईं अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि समाज सुधारक माण्हुनि खे जेके मायूस थी घड़ी पल लाइ वेहनि, उन्हनि खे उत्साह ॾियण जे लाइ वणनि जो मिसाल खणी साणुनि मुखातिब थिए ऐं चवेनि त वञी पुछ वणनि खां जॾहिं मेवा कनि। वण जॾहिं मेवो थो करे त साणुसि कहिड़ो सुलूक थो थिए, ठिकर भितर छाड़पूं सभई सहनि। वण जॾहिं मेवो न ॾींदो आहे त सिर्फ़ु छांवरो हूंदो अथसि, पखी पखण माण्हू मिरूं ढोर ढगो सभई उन जे छांवरे में वेहंदा आहिनि, केर बि साणुसि खौंस न कंदो आहे। जॾहिं मेवो कंदो आहे त इन्हनि सभिनी जो वर्ताव उबतड़ थींदो आहे ऐं पोइ जंहिंखे जेका शइ हथ ईंदी आहे हू उन सां संदसि मेवो छाणण पटण जी कोशिशि कंदो आहे। पोइ उन में ठिकर हुजे, भितर हुजे, तलड़ हुजे, जंहिंखे जेका शइ हथ ईंदी आहे हू उन सां मेवो छाणे ऐं खाईंदो आहे। इहो हूंदो आहे समाज जो रवैयो वण सां। पर वण समाज जे अहिड़े रवैये ते का कावड़ नथो ॾेखारे, पर सखावत सैयद चए दिलि में दरख़्तनि, ऊ फिरियो था फरकनि नीयत नेक पंहिंजे। हुननि जी नीयत नेक आहे ऐं हू सखी आहिनि, तंहिंजे करे हू इन्हनि ॻाल्हियुनि खे लेखीनि नथा। ॾींदड़ ॾातार जेको हूंदो आहे उहो इहो न ॾिसंदो आहे त वठंदड़ जो वर्ताव कहिड़ो आहे, हुनखे ॾियणो आहे ऐं हू ॾिए थो, कंहिंजे रवैये जी परवाह नथो करे। जॾहिं मुंद फिरियो थी अचे त हू विराइण खे लॻी थो वञे, हू माल विराए थो बिना कंहिं मत भेद जे, बिना कंहिं ज़ात पात जे फ़र्क़ जे, हू विराईंदो थो रहे। ॾियणु संदसि सिफ़त आहे। तोखे बि घुरिजे त तूं इन वण खां मिसाल वठि जेको ज़माने जे रवैये खां बेनियाज़ बेलौस ख़िदमत थो करे। वञी पुछ वणनि खां जॾहिं मेवा कनि, ठिकर भितर छाड़पूं सभई सहनि। सखावत सैयद चए दिलि में दरख़्तनि, ऊ फिरियो था फरकनि नीयत नेक पंहिंजे।